जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। हाँ असो अज जो टॉपिक है वो है असांजे 8वीं क्लास जो नंबर सिस्टम है। ठीक है दोस्तों, तो हाँ असो नंबर सिस्टम है उनमें जो पहिरों नंबर प्रॉब्लम है उनमें चवे पियो तो सो कन्वर्ट द फॉलोइंग डेसिमल नंबर इनटू बाइनरी सिस्टम। ठीक है दोस्तों, तो हाँ ये डेसिमल नंबर है तो हाँ इनके असांखे छा में कन्वर्ट करना है, वो कन्वर्ट करना असांखे कड़े सिस्टम में, बाइनरी सिस्टम में। ठीक है दोस्तों, तो हाँ असांखे बाइनर डेसिमल नंबर सिस्टम में कड़े दोस्तों इन डेसिमल सिस्टम में असांखे ये जो नंबर है डेसिमल जो है हाँ इनके असांखे जो कन्वर्ट करना है वो असांखे कन्वर्ट करना है बाइनरी सिस्टम के ज़रिए। ठीक है दोस्तों, तो हाँ डेसिमल में बाइनरी कन्वर्ट करने का तरीक़ो यो है तो असां इनके सक्सेसिव डिवीजन मेथड के ज़रिए सक्सेसिव डिवीजन मेथड। ठीक है, सक्सेसिव डिवीजन जो मेथड थींदो उन जे मुताबिक़ जो असां इनके कन्वर्ट कंदा। ठीक है दोस्तों, हाँ सक्सेसिव डिवीजन मेथड किएं थींदो तो हाँ जो असांजो डेसिमल नंबर जो असांजो अंग आहे इनके लगातार जो सो ॿिनि सां जो असां डिवाइड कंदा ईंदासीं। ठीक है दोस्तों, तो हाँ असां हे जो 36 हाँ इनके असां लगातार ॿिनि सां डिवाइड कंदासीं। तो हाँ पहिरां ॿिनि सां कंदासीं तो ॿिनि जो खोड़ो जो है दोस्तों 3 ते घणा दफ़ा ईंदो आहे, 1 दफ़ो ईंदो आहे। ठीक है दोस्तों, ॿिनि जो खोड़ो दोस्तों 3 ते वेंदो असांजो 1 दफ़ो ईंदो, बाक़ी 1 जो बचो असांजो वेंदो हेॾे वेंदो तो हेॾे थींदा असांजा 16। ठीक है दोस्तों, हाँ ॿिनि जो खोड़ो जो असांजे 16 ते वेंदो, घणा दफ़ा ईंदो असांजो 8 दफ़ा ईंदो। ठीक है दोस्तों, तो हाँ बाक़ी असांखे छा बचो 0 बचो तो 0 असां हिते लिखंदासीं। ठीक है दोस्तों, तो वरी जो है असां लगातार जो है ॿिनि सां वंड कंदा ईंदासीं तो वरी असां ॿिनि सां कंदासीं। हाँ ॿिनि जो खोड़ो दोस्तों 18 ते घणा दफ़ा ईंदो आहे 9 दफ़ा वेंदो आहे। ठीक है, 9 ते पूरो वियो तो भई असां छा बचो 0 बचो, हिते असां 0 लिखंदासीं। ठीक है दोस्तों, माना जेको असांजो अंग बचंदो असां हिन पासे न छा कंदा ईंदासीं लिखंदा ईंदासीं। ठीक है दोस्तों, तो हाँ वरी जेको असां ॿिनि सां जो वंड कंदासीं तो हाँ ॿिनि जो खोड़ो जो 9 ते घणा दफ़ा ईंदा दोस्तों 4 दफ़ा वेंदो। ठीक है दोस्तों, तो हाँ ॿिनि जो खोड़ो 9 ते वियो 4 दफ़ा तो असांजो हिकिड़ो जो बचंदो दोस्तों वो असां हिन पासे खां लिखंदासीं। ठीक है दोस्तों, तो वरी जो असां ॿिनि जो हणंदासीं। हाँ ॿिनि जो खोड़ो ॾिसो 4 ते दोस्तों घणा दफ़ा ईंदो आहे 2 दफ़ा वेंदो आहे, पूरो वियो। ॿिनि जो खोड़ो 4 ते 2 दफ़ा पूरो वियो, भई छा बचो 0 बचो तो असां हिते 0 लिखंदासीं। ठीक है दोस्तों, वरी असां ॿिनि जो खोड़ो हणंदासीं। हाँ ॿिनि जो खोड़ो दोस्तों 2 ते घणा दफ़ा ईंदो असांजो 1 दफ़ो ईंदो आहे तो हाँ पूरो मुकमल वियो तो बचो छा असांजो 0। ठीक है दोस्तों, तो हाँ हे ॾिसो पूरो जो है असांजो सिस्टम मतलब फाइनल ताईं थी आयो। ठीक है दोस्तों, तो हाँ असांजो जवाब थींदो असां जवाब में जो असांजा हेॾा अंग आया आहिनि उहे थींदा। ठीक है दोस्तों, तो हाँ असांजो जवाब थींदो हितां खां लिखणु शुरू कंदासीं। हाँ 1। ठीक है दोस्तों, 1 हे लिखियोसीं, वरी 00। ठीक है दोस्तों, वरी 1, वरी असांजो 00। ठीक है दोस्तों, तो हाँ असां तव्हांखे ख़बर आहे तो असां बाइनरी सिस्टम में जो नंबर्स थींदा आहिनि थींदा असांजा 0 ऐं 1। तो हाँ हे जो असांजो डेसिमल हुयो उहो असां छा में कन्वर्ट थी वियो दोस्तों बाइनरी नंबर सिस्टम में असां जेको आहे सो कन्वर्ट थी वियो। ठीक है दोस्तों, हाँ उम्मीद आहे त हे जो प्रॉब्लम अव्हांखे सम्झ में अची वेंदो। जेकॾहिं अव्हांखे सम्झ में नथो अचो तो कमेंट में पुछी सघो था। हाँ जी दोस्तों, हाँ असां जो पहिरों नंबर प्रॉब्लम कयोसीं उहो असां जो पहिरों नंबर प्रॉब्लम हुयो उन मां असां जो कन्वर्ट कयूं पिया डेसिमल नंबर जो असां कन्वर्ट कयूं पिया कंहिंमें बाइनरी नंबर सिस्टम में। ठीक है दोस्तों, हाँ असां जो ॿियो नंबर प्रॉब्लम आहे उन में चए थो जेको असांजो डेसिमल नंबर आहे हे जेको असांजो कहिड़ो आहे असांजो दोस्तों नंबर आहे हे असांजो आहे डेसिमल नंबर आहे। ठीक है दोस्तों, डेसिमल नंबर आहे। हाँ इनके असां जेको कन्वर्ट कंदासीं उहो कंदासीं बाइनरी नंबर में। ठीक है दोस्तों, हाँ छा में कन्वर्ट करणो असांखे डेसिमल में बाइनरी में कन्वर्ट करना। ठीक है दोस्तों, हाँ डेसिमल में बाइनरी में कन्वर्ट करने तरीक़ो यो आहे उहो हूंदो असांजो सक्सेसिव डिवीजन मेथड। ठीक है, सक्सेसिव डिवीजन मेथड। हाँ ठीक है दोस्तों, हाँ सक्सेसिव डिवीजन मेथड ये थींदो आहे त मसलन असांखे डेसिमल में बाइनरी में कन्वर्ट करणो आहे न त जेकॾहिं असां बाइनरी में कन्वर्ट कंदासीं त उनखे असां ॿिनि सां लगातार डिवाइड कंदा ईंदासीं। ठीक है दोस्तों, तो हाँ जो असांजो 77 आहे असांजो त इनखे असां छा कंदासीं ॿिनि सां लगातार जेको आहे सो डिवाइड कंदा ईंदासीं। ठीक है दोस्तों, हाणे हिनखे ॿिनि सां वंड कंदासीं। हाणे ॿिनि जो खोड़ो 7 ते दोस्तों ईंदो आहे 3 दफ़ा। ठीक है दोस्तों, हाँ जो ॿिनि जो खोड़ो 7 ते वियो 3 दफ़ा, बाक़ी हिकिड़ो जो 7 आहे हेॾे बचो उहो वियो हेॾे त थिया 17। तो हाँ ॿिनि जो खोड़ो 17 ते घणा दफ़ा ईंदो असांजो 8 दफ़ा, 8 × 16, बाक़ी हिते विया 17 त बाक़ी हिते जो बचो असां उहो लिखंदा आहियूं दोस्तों
हिते। ठीक है दोस्तों, तो वरी जेको असां ॿिनि सां लगातार वंड कंदासीं त ॿिनि जो खोड़ो टिनि ते वेंदो हिकु दफ़ो, भई हिकु जेको बचो हेॾे थिया असांजा अरिड़हं, त हाणे ॿिनि जो खोड़ो अरिड़हं ते वेंदो आहे 9 दफ़ा, बाक़ी बचो असांजो छा दोस्तों 0। हाणे उहो 0 ॾींदासीं असां हिते। ठीक है दोस्तों, हाणे वरी जेको आहे ॿिनि जो खोड़ो हणंदासीं 19 ते, ॿिनि जो खोड़ो 19 ते वेंदो 9 दफ़ा, बाक़ी असां जेको हिकु बचो उहो ॾींदासीं असां हिते। ठीक है दोस्तों, वरी ॿिनि सां वंड कंदासीं त हाणे ॿिनि जो खोड़ो जेको आहे 9 ते ईंदो आहे 4 दफ़ा, त हिकु जेको बचो असां ॾींदासीं हिते। ठीक है दोस्तों, त वरी ॿिनि सां कंदासीं त ॿिनियूं 4 ऐं जेको 0 बचो असां ॾींदासीं हिते। वरी ॿिनि जो खोड़ो हणंदासीं, ॿिनि जो खोड़ो ॿिनि ते, हिकु दफ़ो बचो असांजो 0, त उहो ॾींदासीं असां हिन तरफ़। ठीक आहे दोस्तों, हाणे असांजो जेको जवाबु निकितो आहे उहो असांजो थींदो आहे हे जवाबु थींदो। ठीक आहे दोस्तों, हाणे असांजो जेको जवाबु आहे उहो आहे 1 00 11 0 1। ठीक आहे दोस्तों, त हाणे असांजो जेको डेसिमल वारो जेको अंग हुयो, डेसिमल वारी जेका रक़म हुई उहा असांजी छा में कन्वर्ट थी वई, बाइनरी में थी वई। ठीक आहे दोस्तों, हाणे जेकॾहिं दोस्तों का बि अव्हांखे किथे बि कंफ्यूजन आहे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। त दोस्तों हाणे हिन जो जेको असांजो आंसर आहे हे आहे।